जय राम जी की। अज तारीख़ 14 जुलाई। स्वामी लीलाशाह वाणीअ में तव्हांजो स्वागत आहे। अज जो विषय आहे दुख सुख गॾु। स्वामी लीलाशाह महाराज फरमाइनि था त भगवत आनंद में लीन थियो। इहो वीचार करियो त असीं अजर अमर आत्मा आहियूं, दुख सुख जा साखी आहियूं। असां अजर अमर ज्योति आहियूं। भगवत धाम में आनंद ही आनंद आहे। दुख वरी छाजो। ही दुख सुख जो असांखे प्रतीत थिए थो सो वास्तव में आहे ही कोन। अगरि सुख हलिया विया त दुख बि हलिया वेंदा। दुख रूपी राति खां पोइ सुख रूपी प्रभात ज़रूरु अचण वारी आहे। जय राम जी की। उहो सवारी कोन्हे जंहिं घोड़े तां धिको न खाधो हूंदो। उहो गुरु ई कोन हूंदो जो चेलो न थियो हूंदो। जय राम जी की। शरीर जी सुंदरता सां गॾु सुभाउ खे ख़राब न करियो। शरीर खे खाराइण में पाण खे शरीर न समझो। जय राम जी की। जो नर दुख में दुख नहीं माने, दुख में दुख नहीं माने। जो नर दुख में दुख नहीं माने, दुख में दुख नहीं माने। सुख स्नेह अर भय नहीं जाके, कंचन माटी माने। सुख स्नेह अर भय नहीं जाके, कंचन माटी माने। कंचन माटी माने। नानक लीन भयो गोविंद स्यों, ज्यों पानी संग पानी। नानक लीन भयो गोविंद स्यों, ज्यों पानी संग पानी। गुर कृपा जे नर को कीनी, तेह जुगत पछानी। नानक लीन भयो गोविंद स्यों, ज्यों पानी संग पानी। ज्यों पानी संग पानी। ज्यों पानी संग पानी।